सौट तू या तकलीफ़ न कजांइ, बाक़ी ग़ुलाम वारनि जी मां तोखे जांच करे थो ॾियां। इन्हनि ॿिन्हिनि कमीणनि खे ॻोल्ह त इहे कहिड़ी ॿिर में लुकियल आहिनि। जेकी माण्हू असांखे ॾिसी पंहिंजो साह बंदि करे छॾींदा हुया, अॼु उन्हनि जा हथियार असांजे मथां उभा आहिनि। जेकॾहिं अञा बि असां डर कई त इन्हनि वाइड़नि जे हथां असां मारिजी वेंदासीं। तुंहिंजी दुआ खपे सौट। वारिस जो मौला वारिस आहे, पोइ इहे टूट टूट असांजो छा बिगाड़े सघंदा। जेकॾहिं मुंहिंजी नज़रुनि ते चढ़ी विया त ॿिन्हिनि खे अची तुंहिंजे अॻियां बीहारींदुसि। गिदड़नि जी या ॿिरनि में लिकियल हूंदा। इहा बि ख़बर न आहे त हिन वक़्तु वञी कहिड़ी जूह वसाई हूंदऊं। किथां न किथां उन्हनि जो ॾस पतो ज़रूरु मिली वेंदो। इहे कमाल खान जे माण्हुनि सां गॾु ज़रूरु हूंदा ई। सौट उते बि जांच कजां। हिन वक़्तु रबनि जे ख़ौफ़ खां कमाल खान जा सभु साथी घरनि में लिकी विया आहिनि। उहे पाणी सूरनि में आहिनि। हिननि खे वरी किथे रहाईंदा। कुझु बि कर सौट, इन्हनि खे 2 ॾींहंनि जे अंदरि ॻोल्हे हथु कर। इहे निभागा हथ अची वेंदा। सौट तूं परेशान न थी, तूं हली आराम कर, मां शाम ताईं वापसि अची वेंदुसि। जावेद ऐं ग़ुलाम जे बिले करण खां पोइ गफ़ार खान जो बिलो पोइ करणो पवंदो। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।